SMS नेटवर्क जी सीरीज़ फेमस फोक सिंगर्स ऑफ सिंध जे हिन 7 प्रोग्राम में तव्हां सां गॾु आहियूं। हीउ प्रोग्राम मशहूर सूफ़ी लोक फनकार फ़कीर अब्दुल गफ़ूर जे बारे में आहे, जंहिंजा क़ौमी गीत बि तमामु घणो मशहूरु थिया। उमेद त हीउ प्रोग्राम तव्हांखे पसंदि ईंदो। महिरबानी करे हिनखे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, बेल आइकन दबायो। तव्हांजा लख भरा थैंक यू। सिंध अनेक नामयारनि फ़नकारनि खे जनम ॾिनो आहे। केतिरनि ई फ़नकारनि लोक साज़नि यानी यकतारी ऐं चपड़ी जो इस्तेमालु करे लोक मूसीक़ी खे उरूज ते पहुचायो। फ़कीर अब्दुल गफ़ूर उन्हनि फ़नकारनि मां हिकु हो। फ़कीर अब्दुल गफ़ूर जो पूरो नालो अब्दुल गफ़ूर, संदसि पीउ जो नालो सालेह मोहम्मद, संदसि ज़ात हुई लखण। हू 1910 में हैदराबाद में ॼाओ ऐं 1986 ईस्वी में हैदराबाद में ई वफ़ात करे वियो। हू 1922 खां वठी 1986 ताईं मुसलसिल सरगर्म रहियो मूसीक़ी जे मैदान में। संदसि ख़ासि जेके जेनर मैदान हुआ ॻाइण जा, उहा ई लोक मूसीक़ी, सूफ़ी, क़ौम परस्ती ऐं फिल्म। हिकु फिल्म मिठड़ा शाल मिलन में बि हुन गीत ॻाया। खेसि जेके हिन से अवार्ड मिलिया, सदारती अवार्ड, सचल अवार्ड, शहबाज अवार्ड, लतीफ़ अवार्ड वग़ैरह। फ़कीर अब्दुल गफ़ूर जो वास्तो कंहिं मूसीकार या फ़नकार घराणे सां न हो। हू सिर्फ़ु 5 दर्जा पास हो। इन ॻाइण जे शौक़ जे करे ई हुन तालीम छॾे ॾिनी। हिन 12 सालनि जी उमिरि में टंडे मोहम्मद ख़ान जे हिकु ॻाइणे हाजी सां गॾिजी ॻाइणु शुरू कयो। संदसि दोस्त हाजी फ़कीर खेसि सचल जी मज़ार ते वठी वियो। सचल सां हुनखे बेइंतिहा अक़ीदत थी वई। हुन सचल खे ॻाइणु शुरू कयो। हुन 1955 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद ज्वाइन कई, जिते मुमताज़ मिर्ज़ा संदसि वॾी मदद कई। उन दौरान हिन जो जग मशहूरु गानो सिंधड़ी ते सिर केड ॾींदो मैदान ते आयो। कंदो केर मयार वो यार, कंदो केर मयार, हो कंदो केर मयार वो यार, सिंधड़ीअ के सिर केर न ॾींदो, सिंधड़ीअ के सिर केर न। कंदो केर मयार वो यार, कंदो केर मयार वो यार, सिंधड़ीअ के सिर केर न ॾींदो, कंदो केर मयार। फ़कीर अब्दुल गफ़ूर सिंधी, सराइकी, पंजाबी, उर्दू, फ़ारसी ऐं गुजराती में गीत ॻाया। हिन शाह, सचल, बुले शाह, ख्वाजा गुलाम फ़रीद जा कलाम ॻाया। उन खां सवाइ हिन सिंधी फिल्म मिठड़ा शाल मिलन जा गीत पिणु ॻाया।
फ़कीर अब्दुल गफ़ूर सैयद महदी शाह जो दुआया कलाम ऐ मालिक तौबा तोदर ॻाए ॾींहं ॾींहं शोहरत हासिल कई। हिन खे 1967 ईस्वी में जनरल अयूब ख़ान तमग़े इम्तियाज़ सां नवाज़ियो। उन खां सवाइ हिन खे सचल एवार्ड, भेटाई एवार्ड, शहबाज एवार्ड पिणु मिलिया। संदसि कलाम आबदा परवीन, वज़ीर शाह, सनम मारवी घणा ॻाया आहिनि। जय मालिक तौबा तोदर, जय मालिक तौबा तोदर, शलवा गवारियां सां